साईं मुंहिंजा कंहिं वक़्त में सरवर नाले बादशाह रहंदो हुयो। उन बादशाह खे हुया 3 पुट। टिनी पुटनि जो पाण में मोहबत पीरीत वॾी हुई ऐं लिख पढ़ करे ऐं पंहिंजे हिसाब सां वॾा अकुलमंद थिया हुजनि, जंहिंजो नालो तारक ऐं जमाल ऐं वाजिद हुजे। इहे 3 पुट पंहिंजे हिसाब सां अची जवान थिया हुजनि। हाणे बादशाह खे मन की अवाम जो दिलचस्पी ऐं उनजो रवियो ॾिसे पियो त मन हुननि जे पुटनि ॾे घणो हुजे ऐं बादशाह पंहिंजे हिसाब सां मुंद ॾेई हटियो हुजे। न चाहींदे हुए बि पंहिंजनि पुटनि खे हू बादशाही न पियो ॾियणु चाहे। चवे पियो त अञा जेसिताणी मुंहिंजी मन की उमिरि ऐं उथण वेहण जहिड़ो आहियां त पंहिंजी बादशाही मां पाण ई संभालियां। पर माण्हुनि जे रवैये जे करे हुनखे इहो एक्शन खणणो पए पियो ऐं पुटनि खे बादशाही ॾियणी बि पवे। हाणे बादशाह सोचियो त बणा को न को अहिड़ो को मन की हिननि खे इम्तिहान ॾियां पंहिंजनि पुटनि खे त जीअं कुझु ॾींहं अञा बादशाही हलाइण जो मूंखे मौक़ो मिले। अदा बादशाह पंहिंजे दरबार में घुराए अवाम सिधो ऐं हिकु ऐलान कयईं। चइबा मुंहिंजा 3 पुट आहिनि ऐं टिनिनि मां अगरि जे मां हिकिड़े खे पंहिंजी बादशाही जो तख़्त जो मालिक थो बणायां त वरी मन की पाण में हदस साड़ पैदा थींदो न ऐं मुक़ाबिलो थी पवंदो। इन बाबति मूं हिकु इम्तिहान सोचियो आहे। मां पंहिंजे हिसाब सां शर्त रखंदोमान। अगरि जे शर्त मुंहिंजा पूरा था कनि त मां उन्हनि मां हिकिड़ो जेको बि मेन मन शर्त मुंहिंजी दिलि जे गहराईअ सां उहे मतिलबु पूरा कंदो त उनखे माना की न तख़्त ॾिनो वेंदो ऐं बादशाहीअ जो बादशाह बणायो वेंदो। अदा हिननि जे 3 पुटनि सां बादशाह सलाह कई। उहे बि मन की शर्तनि ॿुधण लाइ तयारु थी विया, तारक ऐं जमाल ऐं वाजिद। अदा बादशाह पंहिंजनि पुटनि खे बाबा चयो त पहिरियों मुंहिंजो शर्त इहो आहे त मन की निंढड़े कद जो मूंखे कुतो खपे। एतिरो हुजे त मन की जेको बि ॾिसे त उन खां वधीक को बि ॿियो कुतो निंढड़े कद जो नथो थी सघे। अदा बादशाह जा पुट जेका हुया पंहिंजे हिसाब सां पीउ जी ॻाल्हि ॿुधी ऐं अवाम जो रवैयो ॾिसी हुननि इन ॻाल्हि ते येस कयो ऐं चयूं त असां इन खे शर्त खे पूरो कंदासीं। मन खे हूअं कयूं न कयूं पर मां पाण खे मतिलबु त सोचे ऐं हाज़िर दिमाग़ थींदासीं त मन जीअं असां बादशाही जे लाइक़ु थी सघूं। अदा बादशाह हिननि खे पंहिंजे हिसाब सां ॾिठो त बणा 3 मुंहिंजा पुट मन खे सीनो ताड़े इन शर्त खे पूरे करण लाइ तयारु न। इन महिल यकदमि पंहिंजे वज़ीर खे हुकुम कयईं त हिननि खे उहा सभु शइ ॾिनी वञे सफ़र जो ऐं इन सफ़र में मन की का दिक़त न थिए न ऐं पंहिंजे हिसाब सां इहो मंज़िल माणे अचनि। अदा यकदमि वज़ीर हिननि जो बादशाह जो चवणु ॿुधी हुननि खे सभु शइ मन की ॾिनी त बाबा हीअ शइ अथव मञी पंहिंजे हिसाब सां पंहिंजे कानून अंदरि ऐं हिनखे उहा शइ मन की शर्त मौजूदु बि पेश कयो। अदा 3 भाइर मन की निकिरी पिया, तारक जमाल ऐं वाजिद। तारक वॾो हुजे, जमाल विचो हुजे ऐं वाजिद जेको हुजे सो नंढो हुजे। अदा 3 मन की बादशाहीअ खां ॿाहिरि निकिरी ऐं कंहिं ॿिए मुल्क ते पुॻा। उते पाण में सलाह कनि त मन की हर को हितां अलॻि थींदो ऐं वरी हिन ई जॻह ते मन की साल खनि में इहा शइ जाचा करिणी आहे ऐं साल खनि जे अंदरि हिन जॻह ते अची मिलंदासीं। अदा सभिनी हिन ॻाल्हि खे तस्लीम कयो ऐं पंहिंजे हिसाब सां वाइदा इक़रार वठी ऐं उहो टाइम वठी ऐं हेॾे होॾे निकिरी पिया। अदा को काॾे वियो को काॾे वियो इन नंढड़े कुते जी तलाश में त उहो जेको बि मन की उहो कुतो ॻोल्हे ईंदो जेको इन खां वधीक को नंढो नथो थी सघे ऐं बादशाह जो शर्त बि पूरो थी वेंदो। अदा हाणे सभ खां पहिरियां मां तव्हांखे नंढे भाउ वाजिद जी कहाणी ॿुधाईंदुमि त उन सां छा थिए गुज़रे थो। अदा वाजिद पंहिंजे हिसाब सां हकले होकारे निकिरी पियो हुन बादशाही जे मन की बादशाहीअ खां ॿाहिरि झंगलनि मां बरनि मां वञी रहियो हुयो त मन की हिनखे राति कंहिं जॻह ते पई। राति जो पियसि त मन की एतिरी त शहज़ादे वाजिद जी मन की बरसाति पई जो हू परेशान थी वियो। कंहिं मन की पहाड़ जे हेठां मन की वण हेठां अची पंहिंजे हिसाब सां पनाह वरितईं पर बरसाति ऐं हवा एतिरी हुजे जो हिनखे मन की सीउ वठणु चालू कयो। हिन सोचियो त बणा जे हीउ कमु रहियो ऐं काथे मन की अड़ न वरितमि ऐं सहारो न वरितमि त हिते त मन की मां लूपीड़जी वेंदुमि, का न का टल करणी पवंदी। अजा शहज़ादो वाजिद पंहिंजे हिसाब सां निकिरी पियो। हिनखे परे खां मन की रोशनी नज़र अचे पई। हिन सोचियो त मन काशे न काशे हिते आहे ऐं को सहारो आहे मन की काथे न काथे मन मूंखे सहारो मिली पवे। अदा हुन रोशनी जे तरफ़ मन की रवानो थी पियो। हकिलंदो होकारींदो वञ उते पुॻो त मन हिकिड़ो किलो हुजे, एॾी दीवार हुजे ऐं उन जे मन की दरवाज़े जे आॾो बीह रहियो।
हिन सोचियो त बड़ा घर जे मां ही दरवाज़ो क्रॉस करे अंदरि काथे माना की पनाह हुजे, मां उते वञी पंहिंजे हिसाब सां मींहुं ऐं राति रही ऐं सुबुह ते काॾे रवानो थींदुमि। अदा दरवाज़े जे आॾो जो आयो त ऑटोमेटिक हिन खे दरवाज़ो ॾिसंदे ई खुली पियो। अदा ही तकिड़ो तकिड़ो अंदरि वियो पंहिंजे हिसाब सां। जीअं हुन मां मतिलबु त दरवाज़े खां अंदरि क्रॉस थियो त माना की हिन जो हौसलो ई ख़ता थी वियो। माना की उते सम्झ में न पहुचे, ॼण ॾींहुं लॻो पियो आहे ऐं पंहिंजे हिसाब सां जीअं बिजली कड़कंदी आहे खिवणियूं, इन्हनि जो तजुर्बो जो सम्झ में अचे पियो त उहो रहंदो महल उहो सुहिणो सम्झ में अचे पियोसि। अदा शहज़ादो तारक पंहिंजे शहज़ादो वाजिद पंहिंजे हिसाब सां ॾिसी ऐं उन्हनि शयुनि खे हैरान थी वियो। माना की अहिड़ी शयूं हुन कॾहिं बि न ॾिठियूं हुजनि। हेॾा ॾिठे त माना की परनि जा पुतला ठहियल हुजनि ऐं ख़ूबसूरत एॾा हुजनि जंहिंजो को मिसाल न आहे। हिन खे अॻे ई ख़बर पइजी त माना की हीअ अहिड़ो शइ अजीब आहे, सो मूंखे सम्झ में नथी अचे त मां किथे पुॻो आहियां। पर हीउ तकिड़ो तकिड़ो उन तरफ़ वधियो वञी की माना की मालात में अंदरि घिरी माना की सहारो वरितई मींहं खां। अदा जॾहिं अंदरि जो क्रॉस थियो त हिन मटे मिंट ॾिठो त बणा मींहुं हाणे बीह आहे ऐं सनी सनी फुड़ चालू थी विया। हिन सोचियो त बणा हाणे काशे न काशे ॻोल्हियां ऐं अंदरि माना की का राश जी जॻह आहे त माना की उते मां आराम कयां। एतिरे में माना की ॿियो दरवाज़ो हुजे, उन दरवाज़े खे खोलण जी कोशिशि कयईं त माना की दरवाज़ो खुली पियो। अंदरि जो वियो त माना की एॾियूं त माना की पुराणे ज़माने जूं परनि ऐं देवनि जूं तस्वीरूं हुजनि, माना की जीअं हिन किताबनि में ॾिठियूं ऐं ॿुधियूं हुजनि। हिन ॾिठो त बणा हेॾो माना की देव ऐं परियूं ऐं उन जा माना की नाले निशाबर, माना की हीअ कंहिं वक़्त में हुयो, हीअ कंहिं वक़्त में हुयो, माना की उन दीवारनि ते छापा ठहियल हुजनि। अदा हीअं ॾिसंदो ॾिसंदो फिरंदो अचे पियो त हिकिड़ो हरण ठहियल हुजे, पर उहो सॼो सोने जो हुजे। हिन हरण ते ख़ैर जो ॾिठो त माना की एॾो सुहिणो ऐं सॼो सोन जो हुजे ऐं ॿियो सामान जेको बि माना की पोइ नज़र फेराए पियो त सभु हिन खे क़ीमती नज़र पियो अचे शहज़ादे वाजिद खे। हिन सोचियो त बग़ैर जेकॾहिं हीउ माण्हू लॻे थो चरिया आहिनि जो अहिड़ो सामान क़ीमती ऐं ईअं खुले मैदान ते फिटी कयो अथनि, लॻे थो हिते चोर बोर जो को ड्रिजु न आहे हल छा। अगरि जे हीअ क़ीमती अहिड़ो सामान अगरि जे मां ई खणी वेंदो मान त माना की चोरी थी वेंदी ऐं 2-3 साल मां वेही खाई सघां थो। अदा हिन पंहिंजे हिसाब सां इहो सोचियो ऐं हरण खे वञी उन ख़ूबसूरत हरण जेको सोने जो हुयो उन खे मन ते त सिंगनि में हथु घुमाई त ओचितो माना की घंटुनि जा आवाज़ चालू थी विया। अदा एतिरे में ही हैरान थी वियो, माना की घंटुनि जा आवाज़ छाजा चालू थिया। ओचितो माना की ॿियो दरवाज़ो खुली पियो हुते आॾो ई हुजे। अदा उहो दरवाज़ो जो खुलियो, उन दरवाज़े मां सिर्फ़ु माण्हू न निकितो, सिर्फ़ु माण्हूअ जा हथ निकिता। हथ माना की हिन जे तरफ़ वधण लॻा ऐं हिन खे पंहिंजे हिसाब सां हथनि खे ॾिठईं त माना ही हैरान थी वियो। हिन चयो त मतिलबु त हीअ कहिड़ी शइ आहे ऐं सिर्फ़ु हथनि ॿियो काशे माना की माण्हू ज़ाहिर ई न आहे त माना हिन खे ख़ौफ़ वठी वियो शहज़ादे वाजिद खे। अदा शहज़ादे वाजिद खे ईअं माना की को माण्हूअ खे सॾींदो आहे न, ईअं हथ सॾींदा ऐं पोइ हिते हटंदा वञनि पिया। हे उते यकदमि पाण संभाले ऐं सोचणु लॻो त काॾे माना कहिड़ी तरफ़ बि माना की मूंखे ही पाण जे घुराइनि था, कुझु माना की ॾेखारणु चाहिनि था। अदा पंहिंजे हिसाब सां शहज़ादो वाजिद उन्हनि जे हथनि जे इशारे ते उन्हनि जे पोयां लॻी पियो। अदा हकिलंदो हुकारींदो वञे पियो, माना की उहो कमिरो जे में हथ निकिता उन खां जो अंदरि क्रॉस थियो अॻिते त माना की उते वरी अञा निज़ारो ई ॿियो हुजे। एॾा ख़ूबसूरत सोन जा माना की दरवाज़ा हुजनि, उन्हनि दरवाज़नि जा कमरा जेका हुया उन्हनि जा दरवाज़ा सोन जा हुजनि। एॾा नज़ारा ऐं ख़ूबसूरत ऐं तस्वीरूं गुलनि जूं ऐं देवनि ऐं परनि जूं छापियल, माना की एॾो ख़ौफ़ाइतो बि हुजे पर डिज़ाइन बि हुजे। अदा हथ अॻिते सॾींदा वञनि पिया, हे हथनि जे कढ घिटीअ था वञे पियो, हेॾो में दरवाज़ा हुजनि, होॾो में दरवाज़ा अचनि, माना की हुजनि मतिलबु त 70 दरवाज़ो हू टपी आख़िरी माना की 71 ते पुॻो त उते हिन हथ जेका हुया त हिन खे बीहण जे नाले चयनि ऐं माना की हिकिड़े तरफ़ खॿे पासे ॾांहुं हिन खे चवनि त इहो दरवाज़ो तूं लाहे। अदा हिन दरवाज़ो जो लाथो त माना की एॾो त उन में अंदरि सूंहं हुजे जो पंहिंजे हिसाब सां जंहिंजो को मिसाल नथा ॾेई सघूं। माना की मोती उन में मतिलबु त झालर नमूने ठहियल ऐं लड़कनि पिया वेठा। उन्हनि मोतुनि जा तजला एॾा त सुहिणा ऐं ख़ूबसूरत हुजनि पर बेमिसाल। पर उन कमरे में अजीब शइ ॿी बि हुई त माना की उन्हनि में कमरे में सॼी ॿिलियुनि जूं तस्वीरूं हुजनि। ॿिलियुनि जूं बि तस्वीरूं इन तरीक़े सां हुजनि जो नामे निशाबर, माना की हीअ कंहिं वक़्त में ॿिली हेतिरी होशियारु ऐं अकुलमंद हुई। अदा शहज़ादो पंहिंजे वाजिद उहो पढ़ंदो अॻिते वधंदो वञे पियो त माना की हीअ ॿिली हे कारनामो कयो
ऐं हीअ ॿिली हिन कारमानो कयो मन की उन जा कारमना ऐं कंहिं वक़्त जूं हुयूं ऐं अकुलमंद ॿिलियूं हुयूं। अदा एतिरे में हीउ ॾिसे पियो वेठो त हेॾे होॾे मन की उहे हथ जेका हिन जे आॾो ई बीठा हुजनि। अदा थोरी देरि खां पोइ हीउ पंहिंजे हिसाब सां ताड़ी वॼाई हथ हुननि त उहो हथ गुम थी विया, पंहिंजे हिसाब सां निकिता ऐं उते मन की ॿियो दरवाज़ो खुली पियो। अदा ॿियो दरवाज़ो जो खुली पियो उन मां एतिरियूं ॿिलियूं निकितियूं जिन जो को मिसाल ई न आहे। रंग बिरंगी ॿिलियूं हुजनि ऐं उन्हनि खे बाजा ऐं पंहिंजे हिसाब सां यकता हुजनि उहे वॼाइण अची हिन जे आॾो चालू कनि ऐं कुझु ॿिलियूं वरी पंहिंजे हिसाब सां रक़्स करणु लॻियूं। हीउ ॾिसी उन ॿिलियुनि खे हैरत में अची वियो शहज़ादो वाजिद। हे चइबो यार हे ॿिलियूं ॾिस त माना की कीअं थियूं ख़ूबसूरत हसीन ऐं नचनि कीअं थियूं। अदा एतिरे में थोरी देरि मस गुज़री त हिकिड़ी ॿिलीअ सां ॿ ॿिलियूं पोयां हुजनि। उहा ॿिली माना की निढड़ी हुजे, एॾी त ख़ूबसूरत हुजे जंहिंजो को मिसाल नथा ॾेई सघूं। सॼी अशी अशी सफ़ेद ऐं उन जूं अखियूं एॾियूं ख़ूबसूरत माना एॾी चमक हुजेसि जो बेअंदाज़। अदा सिधो सो उहा हुन जे रूबरू थी शहज़ादे वाजिद सां ऐं उहा ॻाल्हाइण वेठी। एतिरे में चवणु लॻी त तोखे का अचण में तकलीफ़ त न थी। ऐं एतिरे में हुन जॾहिं आवाज़ हुन ॿिलीअ मां निकितो माण्हूअ जे हिसाब सां त हू हैरान थी वियो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मूंखे का तकलीफ़ कोन थी, पर मां हिनमहिल ताणी अजीब में आहियां त हीउ छा थो हले चले ऐं हीअ आख़िर आहे ॻाल्हि छा। चई हिन जे बाबति तूं कुझु बि न सोच ऐं पंहिंजे हिसाब सां अगरि तोखे तकलीफ़ थी आहे त उहा ॿुधाए ऐं पंहिंजे हिसाब सां अगरि उहा असां तव्हां खां माफ़ी वठूं। शहज़ादे वाजिद चयुसि त बहरहाल मूंखे का तकलीफ़ कोन थी आहे, सो बहरहाल मां हिते आयो आहियां, सो पंहिंजे हिसाब सां अहिड़ी का तकलीफ़ मूंखे महसूसु कोन थी। अदा यकदमि चवणु लॻी त बहरहाल तूं बुखियो हूंदे, सो हुन ॿिलीअ ॻाल्हाए पईसि त तूं बुखियो हूंदे तुंहिंजे लाइ माना की मानी या खाधे जो बंदोबस्तु कयो वञा। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां अञा इहो ॿिलीअ माना की सोचियो ऐं पंहिंजे हिसाब सां उहे साॻा हथ ज़ाहिर थिया ऐं उन्हनि हथनि में ॿ प्लेटूं हुजनि सोन जूं। अदा सोन जूं प्लेटूं अची माना की दस्तरखाने ते रखियूं वयूं ऐं पंहिंजे हिसाब सां हिन चयो त हाणे हिकिड़ी प्लेट माना की मुंहिंजी आहे, ॿी प्लेट तुंहिंजी आहे ऐं तूं मूंसां गॾु मानी ऐं खाधो खाईंदे। अदा एतिरे में शहज़ादो वाजिद माना की परेशान थी वियो, माना की ॿिलीअ सां मूंखे मानी खाइणी पवंदी ऐं पंहिंजे हिसाब सां हुनजो इहो बि इबरत हुई त माना की हीअ ॻाल्हाए थी त माना हिन में को राज़ आहे। अदा एतिरे में हिन खां कुझु बि बारे में न पुछा कई, हिन देरी न कई, उहो साॻो ई माना की जेका हथ हुया उहे माना की ॿई खाधा खणी अचे पुॻा। हिकिड़ो माना की मुर्गीअ जो को कबाब हुजे कबाब ऐं पंहिंजे हिसाब सां ॿियो हिकिड़ो को हुजे। एतिरे में को अचे हुन हिकिड़ी प्लेट में रखियईं, ॿीअ में माना की उहो मुर्गे जो कबाब रखियईं। पंहिंजे हिसाब सां अचे ॿिन्हिनि खे आर्डर थियो त मानी खाओ। शहज़ादे जॾहिं उन कोए ते नज़र पियसि त माना की हिन खे अज़ीज़ मतिलबु त अजीब कैफ़ियत पैदा थी पई। एतिरे हुन ॿिलीअ मां आवाज़ु निकितो, सो बहरहाल हीउ जेको आहे को सो हिकिड़ो माना की मुंहिंजो थांव आहे, हिन में माना की खाधो अलॻि आहे। तूं हिन में माना की का बि अहिड़ो को मसइलो न आहे, तूं ला धड़क माना की पंहिंजो खाधो खाई सघें थो, हिन मां अहिड़ो कुझु न थींदो जो तोखे माना की का लॼ थिए या तुंहिंजो माना की मतिलबु त ख़राबु थिए रूह। अदा एतिरे में हिन जी ॻाल्हि ॿुधी शहज़ादे वाजिद पंहिंजे हिसाब सां वञी उन थांव ते माना की मानी खाइणु चालू कई, उहो कबाब ऐं हूअ पंहिंजे हिसाब सां खाइणु वेठी ऐं पंहिंजे हिसाब सां खाई ढो कयूं। अदा वरी उहो साॻा ई हथ हुया जेका माना की काशे ॾेखारिजे कोन भई सिर्फ़ु हथ हुया, उहे साॻा थांव खयूं ऐं वेंदा रहिया। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां उन ॿिलीअ वरी ॻाल्हायो जेकी अशी सफ़ेद हुई, सुहिणी बि सभिनि खां घणी हुई, उन ॻाल्हायोसि, सो बहरहाल हाणे तूं पंहिंजे हिसाब सां थकिजी पियो आहे ऐं तुंहिंजे लाइ कमिरो को तयारु आहे ऐं उन ते वञी तूं वेह। अदा एतिरे में हुन पंहिंजे हिसाब सां ॿिलीअ जे वेझो ऐं हुन खां मोकिलण लाइ कंहिं कमरे जे तरफ़ वञण लाइ तयारु थियो त ॿिलीअ जे जीअं वेझो आयो त ॿिलीअ जे गीचीअ में माना की हिकु टोड़ो पियल हुजे, उन में टोड़े में माना हिन जी तस्वीर माना हिकिड़ी लड़के पई। तस्वीर माना की अहिड़ी हुजे सम्झ ईअं हिनखे अचे पई त ॼाण हू भाऊ मुंहिंजी तस्वीर आहे। एॾी तस्वीर उन ॿिलीअ जे गले में माना की लड़के पे वेठी, सो पंहिंजे हिसाब सां निंढड़ी। अदा हिन बाबति हिनखे ज़रूरत न थी त मां हिन खां पुछा कयां त हीअ तस्वीर कंहिंजी आहे ऐं हीअ तूं छो पाती आहे। एतिरे में हिन उन खां कुझु बि सुवाल जवाबु न कयां ॿिलीअ खां, ऐं ॿिली हिन सां जॾहिं वेझो हिनखे ॾिसी अञा वेझो त पंहिंजे हिसाब सां थधो साह भरियईं। अदा हीउ पंहिंजे हिसाब सां वियो ऐं उहे साॻा हथ वञी हिनखे कमरे जे अॻियां झले बीठो, चयईं त हीउ कमिरो तुंहिंजो आहे, तूं हलियो वञ। हुनखे इशारो कयईं। अदा हिन दरवाज़ो लाथे अंदरि वियो त मन की हीउ एतिरो त पलंग ऐं ख़ुशबूदार कमिरो सजायल हुजे त मन की हीउ हैरत में हैरान थी वियो।
अदा अहिड़ो त पलंग हुजे, वञ ही जो वेठो ऐं उन में सुतो त हिन खे सुकून अचियो ऐं ॾाढो सुकून सां सुम्ही पियो। अदा सुबुह ते माना की शोर थोरो घणो ॿिलियुनि जो वग़ैरह थिए पियो, हिन खे सुजाॻ थी त उहे साॻा हथ हिन जे इंतज़ार में मथां बीठा आहिनि। अदा जीअं सुबुह थी त हिन खे पंहिंजे हिसाब सां हथ मुंहुं उन्हनि हथनि धोरायो ऐं सिधो सो दस्तरखाने ते वरी जेको खाधो वग़ैरह थियो ऐं उहा ॿिली बि आई सफ़ेद जेकी हुई अछी, सो हिन सां गॾु उहो खाधो खाइणु चालू थियो। अदा वरी उहे साॻा हथ ऐं पंहिंजे हिसाब सां धोराए हिन खे ऐं ॿार माना की तयारु वेठा वञनि हिन जा सिपाही ऐं एतिरे में माना की हिन चयो त माना अॼु शिकार ते तयारी आहे असांजी ऐं शिकार ते तयारी आहे असांजी, सो पंहिंजे हिसाब सां मुंहिंजो काफ़िलो ॿाहिरि बीठो आहे त हल त शिकार करे अचूं। अदा एतिरे में हिन खे पंहिंजे हिसाब सां चयो त चलो ठीकु आहे हल शिकार ते। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां हिन ॿिलनि जे निज़ारनि ते ऐं शिकार ते हेॾे होॾे घुमण फिरण में इन खां पंहिंजे मक़सद जी का ख़बर ई न हुई त मां कहिड़े हिसाब सां शहज़ादो वाजिद निकितो हुयां ऐं कहिड़े हिसाब सां मूंखे कमु करिणो आहे। अदा सिधो सो माना की उहो साॻा हथ हिकु काठ जो घोड़ो अची हिन जे अॻियां रखियुनि। अदा हाणे काठ जो घोड़ो हिन चयो त माना हीअ मुंहिंजी शान जे ख़िलाफ़ु आहे, मां काठ जे घोड़े खे छा कंदुमि। एतिरे में हिन अञा सोचियो पिए त उहे साॻा हथ हिन खे माना की जीअं नेड़े ॿार खे कंहिं शइ ते खणी विहारबो आहे, हिन खे खणी हुन घोड़े ते विहारे छॾियईं। अदा हिन जीअं घोड़े ते वेठो त घोड़ो बाज़ो ऑटोमेटिक माना की हवा में उॾणु लॻो। अदा जीअं जो घोड़ो उॾियो त हिन खे माना की अजीब माना की मुल्क वणियो ऐं माना की मज़ो अचे वियो। ऐं ॿिली पंहिंजे हिसाब सां जीअं माना की 2-3 ॿिला ॿिया ऐं हुननि जी माना की अलॻि डोली हुजे उन डोलीअ में चढ़ी ऐं उहे खयूं पिया हलनिसि। अदा सिधो सो झंग में पंहिंजे हिसाब सां शिकार कनि पिया हेॾां होॾां ऐं हिननि जो माना की शिकार करण जो तरीक़ो ईअं तौरु तरीक़ो हीअ पंहिंजे हिसाब सां हुननि जे मथां ॾिसे पियो ऐं मोटी अचे साॻे वरी मालात ते पुॻा। अदा वरी सिजु लहियो वरी सुतो माना की ईअं कंदे कंदे माना की वरी साॻो साल पूरो थी वियो जेको हिन भाइरनि सां वाइदो करे आयो त हर को पंहिंजे हिसाब सां कमु ऐं वाइदो पूरो करे ईंदो त अची हिन जॻह ते मिलंदासीं। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां का बि ॻाल्हि यादि न हुई त मां कहिड़े मक़सदु निकितो आहियां ऐं छा करिणो आहे मूंखे। अदा पंहिंजे हिसाब सां जीअं ॿी सुबुह थी त उन साॻीअ ॿिलीअ हिन खे सम्झायो त बरहाल तूं जेको सुतो पियो आहे सो तूं भला छा करे आयो आहे ऐं छाजे लाइ आयो आहे, तोखे का ख़बर आहे। चई न, चए तुंहिंजा भाइर माना की अॼु तूं ऐं हुनजो माना की पाण में मुलाक़ात थियण जी वाइदो हुयो ऐं पंहिंजे हिसाब सां उन शर्त मतिलबु मूजिबि निकिता आहियो, उहो शर्त माना की तोखे यादि आहे या न आहे। अदा एतिरे में यार खे जॾहिं शर्त जी ॻाल्हि माना की यादि पई त यार त माना की वाइड़ो थी वियो। शहज़ादे वाजिद सोचियो त बणा की हाणे त मां त एतिरा ॾींहं ख़बर ई न पई त कीअं ॾींहं गुज़रिया त मां त उहो कुतो तलाश ई न कयो। एतिरे में उहा चवणु लॻी त बरहाल को मसइलो न आहे, जजो बंदोबस्तु माना की तुंहिंजो थियल आहे, सिर्फ़ु तूं माना की तयारी वठि। अदा हाणे हिन खे सम्झ में ॻाल्हि न पई अचे, हिन यकदमि माना की तयारी कई त माना की अॼु आख़िरी आहे साल जो ॾींहुं ऐं अॼु साल में माना की भाइरनि सां मुलाक़ात थींदी ऐं पंहिंजे हिसाब सां उहे तोहफ़ा पंहिंजे अॻियां पीउ जे अॻियां कुता पेश कबा, जंहिंजो कुतो माना की मतिलबु त भलो हूंदो सो उनजो शर्त माना की पूरो थी वेंदो। अदा हिन खे चवणु लॻो त बरहाल हाणे मूं वटि न कुतो आहे न मां एतिरो जल्दी उन्हनि भाइरनि वटि पुॼी सघां थो, हाणे छा कयां। अदा उहो साॻो काठ जो घोड़ो अचे हिन जे अॻियां पेश कयईं ऐं पंहिंजे हिसाब सां हिकु नंढड़ी मुंडी ॾिनईसि। चई हीअ मुंडी ते पंहिंजे हिसाब सां हिन मुंडीअ में माना की अंदरि तूं थोरो मथां ॾिसे त तोखे काशे न काशे नज़र ईंदी। अदा मुंडीअ जे टिक में ॾिसे त अंदरि माना की कुतो बंदि हुजे, एतिरो कुतो नंढो हुजे सो पंहिंजे हिसाब सां उनजो थोरो घणो आवाज़ु अचे पियो। हे यार अजीब तरीक़े जो ॾिसी निज़ारो पंहिंजे हिसाब सां ॾाढो ख़ुशि थियो। चई हाणे तुंहिंजो माना की पीउ जे मतिलबु त शर्त मूजिबि इहो कुतो माना की नंढड़े मां नंढड़ो इहो ई थी सघे थो ऐं पंहिंजे हिसाब सां हिन जो शर्त माना की इहो पूरो थियो ऐं साॻे काठ जे घोड़े ते चढ़ी ऐं उन ॿिलीअ खां मोकिलाए अछीअ खां ऐं उहो रवानो थी पियो। अदा सिधो सो उन शहर में पुॻो अचे, हिन खां भाइरनि खां माना की अॻे पुॻो बीठो हुजे त 5-10 मिंटनि खां हिन जा भाइर बि माना की पंहिंजे हिसाब सां उहे गुलर ऐं कुता खयूं सिधो सो आया पे। अदा हुनखे भाइरनि खे चवणु लॻा त यार तूं काशे न खणी आए। चई यार मूंखे माना की अहिड़ी शइ काशे लधी कोन, हाणे छा कयां। अदा हू भाइर पाण में ख़ुशि थिया त माना की हिन खे अहिड़ी शइ आहे ई कोन, सो शर्त हारजी वियो, असां ॿिन्हिनि मां हिकिड़ो न हिकिड़ो बादशाह ज़रूरु थींदो। अदा सिधो सो पंहिंजी बादशाही में पुॻा ऐं पंहिंजे हिसाब सां हर की भाइरनि तोहफ़ा पेश कया ऐं बादशाह त माना हुननि जा ॾिठा त माना की कुता वाक़ई बि नंढा आहिनि, हिक ॿिए खां नंढा आहिनि, सो पंहिंजे हिसाब सां बादशाह खे उहे बि ख़ूबसूरत सम्झ में आया। बादशाह त हिन खां पुछिया की ॾे हाल वाल तूं छा आंदो आहे। अदा हिन चयो त बादशाह सलामत, मां हीअ शइ आंदी आहे, हीअ मुंडी लाइ खणी बादशाह करे ॾिनई।
ऐं बादशाह पंहिंजे हिसाब सां चयो मुंडीअ खे मां छा कंदुमि, तोखे चयुमि त माना की कुतो खपे न। अदा शहज़ादे वाजिद चयुसि बहरहाल इन में माना की तूं मुंडीअ में ॾिस, ऐं मुंडीअ जी टिक माना की साइड में जेको माना की थोरो ॻोड़ो आहे, इन बटण खे ज़ोर ॾींदी त पाण इहो दरवाज़ो लही पवंदो, इन जे मथां मुंडीअ जी टिक। सो इहो साॻियो कुतो माना की नंढड़े कद जो ज़ाहिर थी पवंदो। अदा बादशाह जो माना की ज़ोर जो ॾिनो त सच में माना की उहो मथां काए जो गिलास मथे थी वियो, ऐं नंढड़े मां नंढड़ो कुतो माना की बादशाह ते भौंकणु लॻो ऐं बादशाह सां माना की खेॾणु लॻो। अदा बादशाह तरीअ ते खणी हुन कुते जे विच ते तरीअ पंहिंजे ते रखी ऐं हुन कुते खे चिताए ॾिसे पियो त माना की साह वंदी शइ आहे, ऐं सभु शइ माना की हिन में जीअं इंसान माना की कुता हूंदा आहिनि इन मौजूद बि माना की एॾो ख़ूबसूरत हुजे जंहिंजो को मिसाल न आहे। ऐं माण्हू जेका बि दरबार में वेठा हुजनि सभु हैरान हुजनि त माना एतिरो बि कुतो थी सघे थो। ऐं बादशाह जो शर्त बि इहो त सभ खां नंढे मां नंढो कुतो जेको बि खणी आयो सो माना की बादशाहीअ जो तख़्त मां उनखे ॾींदुमि। अदा शर्त में माना की शहज़ादो वाजिब माना की कैनाब थी वियो वाजिद, सो पंहिंजे हिसाब सां नंढड़े मां नंढो इन खां वधीक कुतो को नंढड़ो थी नथो सघे। अदा बादशाह हिन खे पंहिंजे हिसाब सां इनाम तौरु माना की चयो त तूं पहिरियों नंबर ते पंहिंजे मतिलब त शर्त मूजिबि आयो आहे, बाक़ी ॿियनि जा बि आहिनि, सो बहरहाल इन खां वधीक नंढो को बि न आहे। अदा पहिरियों शर्त त माना की पूरो थी वियो। बादशाह चवणु लॻो त बहरहाल मुंहिंजो आख़िरी शर्त आहे माना की ॿियो शर्त आहे, उनखे बाबति जेको पूरो कंदो सो उनखे माना की बादशाह जो ही तख़्त ॾिनो वेंदो। अदा टिनि पुटनि माना की हू जेका हुया ॿ, सो उहे बहरहाल मायूस थी विया। अदा जमाल ऐं तार खे माना की साह पइजी वियो त माना की हाणे अञा आख़िरी मौक़ो असांखे आहे, हिन भाउ खां माना की असां फस्ट ते ईंदासीं। माना की पहिरें शर्त में ही असांखां कामयाबु थी वियो आहे, पर ॿिए शर्त में माना असां माना अची वञूं माना की असांखे वरी बादशाही जो मौक़ो मिली वञे, माना तख़्त जो असां बि माना वारस थी वञूं तख़्त जा। अदा टई भाइर माना की वरी ॿिए शर्त ॿुधण लाइ ऐं ॿिए शर्त लाइ तयारु थी विया। अदा बादशाह चयईं त मुंहिंजो ॿियो शर्त इहो ई आहे, जेको बि माना की 100 फुट जो कपिड़ो आणे ॾींदो, जेको कपिड़ो अहिड़ो हुजे जेको सुईअ जे पाखड़े मां हलियो वञे। हाणे त 100 फुट जो कपिड़ो ऐं पंहिंजे हिसाब सां रंगीन हुजे ऐं सुईअ जे पाखड़े मां हलियो वञे, जेकी सुई माना की जंहिंमें सॻो विझिबो आहे उनजे काफड़े मां माना पाखड़े मां उहो लटो माना की किरास थी वञे। अदा शर्त त हिननि पंहिंजे हिसाब सां ॿुधो, पर हिननि हिमत न हारी, छो त पंहिंजे हिसाब सां चवनि पिया त तख़्त जो वारस मां थियां ऐं बादशाही मां संभालिया। हर कंहिंखे जोश ऐं जज़्बो ऐं पहलवान हुया। अदा वरी साॻे हिसाब सां साॻे तौर तरीक़े ते ही रवाना थी पिया ऐं साॻी बादशाही में उन साॻी जॻह ते, ऐं हिननि साॻियो ई वाइदो पाण खां वरितो त बहरहाल साल में हिन जॻह ते माना की अचिणो आहे ऐं साॻियो शर्त इहो पूरो करे, ऐं उन खां बौद्ध में वरी गॾिया हलंदासीं ऐं साॻियो शर्त अॻियां पेश कंदासीं। अदा सभिनि पंहिंजे हिसाब सां रवाना थी पिया। हिन खे माना की शहज़ादे वाजिद खे पाण ते भरोसो इहो ई हुजे त माना की जीअं ॿिलीअ जी माना की ख़ूबसूरत आहे ऐं उहा ई वरी मुंहिंजी मदद करे सघे थी, बहरहाल ॿियो केर बि न कंदो। अदा ही पंहिंजे हिसाब सां उन तरफ़ रवानो थी पियो। उहो साॻियो दरवाज़ो माना की हिन खे ॾिठो ऑटोमेटिक खुलंदो वियो, ऐं हिन खे त हाणे ड्रिज डपु कोन हुयो, छो त उहो सभु शइ मां वाक़ुफ़ु थी वियो हुजे ऐं सभु शइ मां माना तौर तरीक़े मां ॼाणे पियो। अदा सिधो सो माना की उन कमरे ते अची पुॻो त माना की ॿिलीअ खे अॻे ई ख़बर पइजी वई, हूअ अॻे हिन जे वञण खां पोइ मायूस रहे पई। जॾहिं हिन खे शहज़ादे वाजिद खे ॾिठई त माना की टप ॾेई उथी ऐं ॾाढो ख़ुशि थी, एतिरे में चवणु लॻसि त बहरहाल मूंखे उमेद कोन हुई त तूं वापसि ईंदे। एतिरे में हिन तौर तरीक़े जी ॻाल्हि कई त बहरहाल मां बादशाह जो माना की तख़्त जो वारस न थी सघियुमि, सो हाणे ॿियो शर्त इहो ई आहे त माना की सुईअ जे पाखड़े मां उहो 100 रंगियो ऐं 100 फुटियो कपिड़ो उन मां किरास थी वञे। हाणे हिन विसुरे में आहे त हाणे इहो काॾो ईंदो, इन तलाश सां निकितो आहियां ऐं तोखां वधीक मुंहिंजो इहो शर्त पूरो केरु कोन थो करे सघे। एतिरे में चवणु लॻा चलो ठीकु आहे, भला तूं केरु देरि आहे दुरुस्त आहे, पर हिन मतिलबु त शर्त जे करे वरी तूं आई त सही न। अदा पंहिंजे हिसाब सां वरी साॻियो उहो तौर तरीक़ो, उहे रक़्स वग़ैरह ऐं शिकार वग़ैरह थियनि पिया, ऐं पंहिंजे हिसाब सां हिन खे चवणु लॻो सो बहरहाल हाणे छा थींदो। चवणु लॻो त बहरहाल हाणे शर्त में माना की रहिया आहिनि 3 ॾींहं। हाणे 3 ॾींहं जो शर्त में रहिया आहिनि त हाणे तूं हीअं कमु कर, सो पंहिंजे हिसाब सां को बि चिंतो न कर। हाणे तौर तरीक़ो मुंहिंजे हिसाब सां जेके मुंहिंजो 3-4 ॿिलियूं आहिनि सो उहे कपिड़े ठाहिण जो माहिर आहिनि। मां पंहिंजे हिसाब सां तोखे अहिड़ो कपिड़ो ठाराए ॾींदुमि जो पंहिंजे हिसाब सां जीअं तुंहिंजो शर्त आयो आहे इन बाबति माना की शर्त में पूरो अचे। तूं को बि टेंशन न वठि, छो त मां तुंहिंजी दोस्त आहियां ऐं तूं मुंहिंजो दोस्त आहीं, मां तुंहिंजी ज़रूरु मदद कंदुमि। अदा हिन खे माना की 3 ॾींहंनि जो
हूअं त साल में 3 ॾींहं रहिया, छो त इन विच में माना की हिन खे हेॾे होॾे रक्स ऐं खेॾ में खुॾण में माना की हिन खे टाइम जी ख़बर ई न पई पवे, उते पुॼे पियो त। अदा शहज़ादे वाजिद चयो चलो ठीकु आहे, सो मां तोते छॾियो आहे, सो तूं मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजी ज़रूरु हेल्प कंदे। अदा थोरी देरि खां पंहिंजे हिसाब सां जॾहिं 3 ॾींहं थियो, हिन खे ॿाहिरि ॾे वञिणो हुयो, त उन महिल हिन खे हिकिड़ो बादाम ॾिनई। एतिरे में चवईं हीउ बादाम खई वञ ऐं पंहिंजे हिसाब सां उन बादशाह जे अॻियां हिन बादाम खे भञजांइ, वधीक जेकी शइ बि निकिरंदी सो तुंहिंजी माना की बाबति निकिरंदी। अदा हिन खे साॻो काठ जो माना की हूअं पहिरियों सोचींदमि माना की तोखे मां माना की ईअं मोकिलियो सिर्फ़ु काठ जे घोड़े ते, हेल तूं वेंदे त मतिलबु धूम धाम सां वेंदे। अदा हिन खे पंहिंजे हिसाब जा कुझु सिपाही वग़ैरह ऐं कुझु हिकिड़ो माना की भलो घोड़ो ऐं टांगो ॾिनेसि, माना उन टांगे ते हिन खे सुवारीअ ते हिन खे पाईद त भरी उन ॿाहिरि जे तरफ़ मोकिलियईंसि। अदा हिन पंहिंजे हिसाब सां सोचियो त माना की मुंहिंजा भाइर हिन मुंहिंजी माना की हैसियत में ॾिसंदा त हुनखे माना की गुस्सो ऐं कावड़ ऐं हदस साड़ पैदा थींदो। हिननि रस्ते में पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे चयो त तव्हां वापसि वञो, सो मां ईअं पंधु वेंदुसि। अदा उन शहर जे ॿाहिरि आए उन्हनि खे वापसि कयईं ऐं पंहिंजे हिसाब सां सिधो सो उहो बादाम खणी भाइरनि सां मिलियो अचे। अदा भाइरनि पंहिंजे हिसाब सां भाइरनि सां मिलिया ऐं पंहिंजे हिसाब सां हुननि खे कपिड़नि जा ताकिया हले केतिरा हुजनि ऐं हिन जे हथ में का शइ बि न हुजे। हिन सोचियो त बहरहाल हाणे ॿियो त कुझु कोन्हे को, सो बहरहाल मूंखे हथे सखणो वञिणो पवंदो। अदा सिधो सो वञी पंहिंजे हिसाब सां ॿाहिरि मिलिया ऐं वञी उन साॻे बादशाह पंहिंजे पीउ जे अॻियां अची पेश थिया। अदा पंहिंजे हिसाब सां जमाल ऐं तारिक पंहिंजे हिसाब सां उहे कपिड़ा पेश कया ऐं बादशाह पंहिंजे हिसाब सां ज़ोर ॾिना, पर कुझु बि न थियो। अदा हिन खां पुछा कयईं शहज़ादे वाजिद खां त ॾे हाल वारो, तूं भला हथे सखणे आयो आहे या बहरहाल कुझु खणी आयो आहे। एतिरे में हिन पंहिंजे हिसाब सां गीसे मां बादाम कढी ऐं पी करे ॾिनो त बहरहाल हीउ बादाम आंदो अथमि, सो हिन में मुंहिंजी माना की शइ रखियल आहे जेका माना की शर्त मौजूदु बा। अदा ठकायो खणी बादाम खे भॻई त बादाम जो रुगो खोपड़ो निकितो, उन में अंदरि माना की गोरो अलॻि हुजे। अदा वरी जे माना की हीउ परेशान थी वियो, वरी आस्ते आस्ते माना की गोरो भॻुनि त उन खां अञा ॿियो गोरो हुजे। हिन सोचियो त बणा हाणे छा कयां। पोइ एतिरे में बादशाह जेको हुयो सो माना की अवाम सॼो खिले पियो वेठो त माना हिन मां कपिड़ो निकिरंदो जेको माना की 100 फुट जो हूंदो ऐं सुईअ में माना किरास थींदो। अदा हाणे हीउ माना की परेशान थी वियो। अब शहज़ादो वाजिद ॾिसे पियो त माना की अवाम खिले थो पियो ऐं मुंहिंजे पीउ जी इज़त जो सुवालु आहे। माना हिन सोचियो त मां ॿिलीअ माना की धोखो कयो मुंहिंजे दोस्त, सो हाणे छा कयां। दिलि में सोचे ऐं पंहिंजे हिसाब सां ऐं मतिलबु त मायूस थी पियो। एतिरे में माना ईअं महसूसु कई त माना की मुंहिंजे बांह ते साॻो माना की ॿिलीअ जो रंबो पियो, ईअं चई त माना की अञा खोल। अदा शहज़ादे वाजिद माना की आख़िरी जेको हुयो उहो जो पर्दो खोलियसि त एॾो सतरंगियो ख़ूबसूरत हिकिड़ो माना की पोशाक निकिरी पई। अदा एॾी त हुजे त माण्हू उन मां हैरान थी विया, ॾिसण में माना की एॾी सुहिणी डिज़ाइन ठहियलु हुजे जंहिंजो को मिसाल न आहे। अदा हुन बादाम में केर बि यकीन न कंदो त को अहिड़ो लटो अंदरां निकिरंदो। अदा बादशाह पंहिंजे मतिलबु मूजिबि उन मां सुईअ मां टपाइण चालू कयुनि, मतिलबु त 30 चकर टपाए 30 चकर माना की आराम सां उन मां अचे वञे पियो। अदा बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं हुननि भाइरनि जा वात पटिजिया, सॼी दरबारीअ जा वात पटिजिया ऐं बादशाह माना की हीउ शर्त जेको हुयो शहज़ादे वाजिद इहो बि खटे वरितो। अदा बादशाह चयो त बहरहाल हाणे आख़िरी शर्त रहियो आहे मुंहिंजो टियों, जेको बि माना की पूरो कंदो सो बहरहाल बादशाही उन जी थी वेंदी, छो त मां आख़िरी शर्त पंहिंजनि पुटनि ॿियनि खे चई त तव्हांखे अॻियां पेश थो कयां। अगरि जे हिन में बि तव्हां भाउ हिन निंढे खां नाकाम वियो सो बहरहाल पोइ माना की सम्झो था त हिन खां पोइ बादशाही तव्हां नथा करे सघो। अदा एतिरे में बादशाह जो त बहरहाल मुंहिंजो आख़िरी शर्त इहो ई आहे त जेको बि माना की सभ खां ख़ूबसूरत शहज़ादी एॾी सुहिणी पंहिंजे लाइ माना की ज़ाल ॻोल्हींदो, उन सां मां शादी बि कराईंदुमि ऐं बादशाही बि मां उनखे ई ॾींदुमि। अदा सभिनी हिन शर्त ते माना की मुतमिन ऐं इज़हार कयो त माना असांखे शर्त क़बूल आहे। अदा बादशाह यकदमि पंहिंजे हिसाब सां जेको बि हिननि खे शइ सफ़र जी खपे पई उहा ॾिनईं ऐं हिननि खे वरी रवानो कयईं। अदा साॻी जॻह ते भाइरनि वाइदो कयो त भणा साल जो सफ़र कंदासीं, पंहिंजे हिसाब सां दुनिया जी ख़ूबसूरत हसीन शोहरत ॻोल्हींदासीं जेकी श्रेष्ठ मतिलबु त पंहिंजे लाइ बि ऐं माना की जेको बि ॾिसे त हैरान थी वञे। अदा पंहिंजे हिसाब सां हर को रवानो थी पियो ऐं पोइ काॾे वियो को काॾे वियो। शहज़ादे वाजिद माना की सोचो सम्झो ई कोन, वरी साॻे तरफ़ रवानो थी पियो। अदा सिधो सो वञी उन साॻी ॿिलीअ वटि आयो ऐं उन ॿिलीअ खे सॼो तेर पितर पंहिंजो हाल हवाल कयईं त माना की अञा मुंहिंजी बादशाही नसीब में न आहे, बाक़ी 2 शर्त तुंहिंजी मदद सां मूं पूरा कया न, आख़िरी शर्त लाइ बि माना की मां दोस्त तोखे कयो आहे, सो मां तोॾे ई आयो आहियां।
अदा एतिरे में चवणु लॻो त चलो ठीकु आहे, तुंहिंजो शर्त माना की ॾिसूं था, कोशिशि कयां थी माना किथां लभी पवे। अदा हेॾे होॾे माना की हिन केचरी कंदे कंदे हिकु ॼाड़े पाण में माना की हुज जो घणी थी वई ॿिली ऐं माना की शहज़ादे वाजिद जी। शहज़ादे वाजो एतिरे में वाजिद चवणु लॻुसि, बहरहाल मुंहिंजी दिलि थी बोले त माना की तूं ॿिली न आहे, माना की को कहिड़ी शइ आहे जंहिंमें तो में मतिलबु अहिड़ी ख़ूबी आहे जो मूंखे मतिलबु इबरत में थी अचे, छा कयां मां त पुछा थो करणु दिलि चवे थी। एतिरे में चवणु लॻुसि बहरहाल तूं माना की मुंहिंजे बारे में माना की कुझु बि सोचे सघे थो, सो बहरहाल मुंहिंजे माना की मां तोखे का शइ बि नथी ॿुधाए सघां। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां हिन वरी सोचियो त माना की नाराज़ न थी पवे, कावड़ न थी पए। वरी 2-3 ॾींहं गुज़रिया त वरी शहज़ादे वाजिद पुछागिसि त माना की मुंहिंजी दिलि मुतमिन नथी थिए, त माना की मूंखे लॻे थो तूं ॿिली न आहे। हिन खे वरी ॿियो चकर जॾहिं पुछा कई, एतिरे में चवणु लॻसि त बहरहाल तुंहिंजी दिलि आहे ऐं सोच ते कंहिंजे ते पाबंदी कोन्हे, जीअं सोचे तूं सोचे सघीं थो। अदा चईं माना तोखे मां कुझु बि न ॿुधाईंदुमि। अदा बहरहाल पंहिंजे हिसाब सां ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रंदा आहिनि, ॻाल्हि गुज़रंदे देरि न आहे, सो पंहिंजे हिसाब सां अचे 4 ॾींहं वञी उन माना की टाइम खे थिया, साल में माना की 4 ॾींहं रहिया। इन विच में शहज़ादो उते सुकून जी ज़िंदगी कटे पियो। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां उन ॿिलीअ हिन खे चयो त बहरहाल तुंहिंजो आख़िरी शर्त इहो आहे त ख़ूबसूरत औरत, सो बहरहाल हाणे ख़ूबसूरत औरत माना की असां जांचा कई आहे, सो बहरहाल अञा कोन लधी आहे। अदा इहा जो ॻाल्हि कीअं त माना की शहज़ादो वाजिद माना की परेशान टेंशन में अची वियो त माना की हिमल ताणी कमु न थियो आहे, सो शर्त त मां हारजी वेंदुमि। आख़िरी शर्त आहे, अगरि जे मां इहो खटे थो वञा त माना की बादशाह खां तख़्त खां मूंखे केरु ई नथो रोके सघे। अदा हाणे पंहिंजे हिसाब सां आख़िरी माना की ॾींहुं रहियो, इहे 3 ॾींहं बि गुज़री विया। हाणे चवनि त हाणे छा कंदासीं, पंहिंजे हिसाब सां उहा साॻे ॿिलीअ जे अॻियां हीउ बीह रहियो ऐं ॿिली चवणु लॻसि त बहरहाल ॿियो कुझु बि तरीक़ो न आहे, हीअ तलवार वठि, हीअ तलवार वठि ऐं मुंहिंजी गर्दन उॾाए, माना की मां हेॾी ख़ूबसूरत हसीन ॿिलीअ खे माना की चई मूंखे मार। एतिरे में शहज़ादे खे जॾहिं इहा ॻाल्हि कीअं वाजिद खे त हुनजी ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। चवणु लॻो त बहरहाल एॾी ख़ूबसूरत हसीन ऐं तूं मुंहिंजो गुनाह कहिड़ो कयो जो मां तोखे क़तलु कयां। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तोखे कहिड़ी बि हालत में मूंखे क़तलु करिणो पवंदो, छो त मूंखे क़तलु कंदे सो पंहिंजे हिसाब सां तूं मक़सदु माणे सघे थो, न त तूं मक़सदु न माणे सघंदी। ऐं तोखे ख़बर आहे त तुंहिंजो ॾींहुं बि अॼोको आहे, जे अॼोके ॾींहं में पंहिंजे भाइरनि खां अॻु पोइ थी वे ऐं पंहिंजे शर्त मूजिबि का शइ न खणी वे, सो बहरहाल तूं पंहिंजे हिसाब सां पंहिंजी जाइदाद ऐं माना की बादशाही न संभाले सघंदे। अदा हे पंहिंजे हिसाब सां हैरान थी वियो, पर हिन जे अखियुनि ते माना की उहे साॻा हथ आया, पटी ॿधे, चवनि हाणे तूं पंहिंजे हिसाब सां नथो हिन खे मारे सघे, इहा हिते ई बीठी हूंदी, तूं पंहिंजे हिसाब सां तलवार हणेसि। अदा हिन पंहिंजे हिसाब सां अलाह खे यादि करे दिलि मज़बूत करे शहज़ादे वाजिद खणी ठका जो हुन ॿिलीअ खे अछीअ खे तलवार जो कढाए त माना की अखियुनि जो पटी थो लाहे त माना की उहा ॿिली आहे कोन, हिते माना की एॾी ख़ूबसूरत हसीन माना की ॼण शहज़ादी परी वेठी आहे, एॾी सुहिणी हुजे जंहिंजो को मिसाल नथा ॾेई सघूं, बाक़ाइदे हीअं बाक़ाइदे ॿरे पई। एतिरे में हिन शहज़ादे माना की ॾिठो त उहो हैरान थी वियो ऐं हौसलो पंहिंजो विञाए वेठो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मूं ॿिली काॾे वई जेकी मुंहिंजी दोस्त हुई, तूं कीअं आहे। एतिरे में चवणु लॻा ऐं थोरी देरि खां पोइ माना की अलाए केतिरा माण्हू दरवाज़ो लाहे अची दाख़िल थिया ऐं शहज़ादीअ खे माना की मुबारकूं ॾियणु लॻा त माना की तूं असली रूप में अची वई आहे। ऐं एतिरे में उहा शहज़ादी माना की पंहिंजे हिसाब सां इशारो कयो त माना की तव्हां वापसि हलियो वियो वञो त मां हिन सां कुझु ॻाल्हि ॿोल करणी आहे। अदा जेका बि माना की हिन खे मुबारकूं ॾियणु आया उन्हनि खे माना की दरवाज़े खां ॿाहिरि कढी ऐं शहज़ादे खे माना की वाजिद खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हवालु ॾियणु चालू कयईं। चवणु लॻी बहरहाल मां ॿिली कोन हुयसि, सो दरअसल मां हीअं मसइलो थियो जो मुंहिंजी हिकिड़ी माउ हुई, माना की मुंहिंजो पीउ ऐं माउ जेका हुया पाण में मुहबत वॾी कंदा हुया। असांजे माना की पीउ जे हथ में 6 बादशाहियूं हुयूं ऐं 6 बादशाहनि जो मुंहिंजो बाबा साईं बादशाह हुयो, उनजी मां हिकिड़ी दादली धीउ हुयसि। सो मुंहिंजी माउ पंहिंजे हिसाब सां किताबनि ऐं माना की पढ़ण लिख जी वॾी शौक़ीन हुई। पोइ हुनखे किताबनि मां माना की पढ़ंदे पढ़ंदे हिन खे माना की देवनि ऐं परनि जा किसनि मां हिन खे मालूमात पई त माना की जेको बि देवनि परनि जो बाग़ जा गालीचा थींदा आहिनि उहे हिकु जन्नत जा नज़ारा थींदा आहिनि। ऐं हिकु ॼाणे दुनिया में पंहिंजे हिसाब सां सैर सफ़र ते अमर जो वई त उते हिन खे ख़बर पई त माना हीउ जेको क़िलो ऐं दीवार आहे अंदरि माना हिननि खे देवनि ऐं परनि जो बाग़ आहे, सो हिन बाग़ जो मेवा एॾा आहिनि जो जन्नत जा मेवा। ऐं इहा मुंहिंजी माउ खे माना की ख़्यालात वेठी त माना की हिननि जे परनि ऐं देवनि जे मेवा त माना की हिन बाग़ मां खाई अचां। अदा सॼो काफ़िलो वञी मुंहिंजी अमड़ पंहिंजे हिसाब सां शिकार वारो जेको बि हुयो उन कोट जे ॿाहिरां माना की बीहारे
त सोची त मन की मां अंदरि इन बाग़ में किरास करे वञा ऐं इन जन्नत जा मेवा खावां ऐं इन देवनि परनि जो मुल्क ॾिसां। ऐं इन बाबति पंहिंजे हिसाब सां एॾियूं सीढ़ियूं वॾियूं घुराईं ऐं पंहिंजे हिसाब सां उन दीवार तां चढ़ण जी कोशिशि कई ऐं दीवार ते मन खे सीढ़ी रखी मथे चढ़ंदी वञे, जेतिरी विख खणे पियो ओतिरी मन खे विख खां दीवार मथे ठहंदी वञे। हिन पंहिंजे हिसाब सां हलंदी हलंदी मन की 50-100 फुट मन की मथे वई, पर मन की दीवार अञा हिन खां मथे हलंदी वञे पई। एतिरे में हिन खे सम्झ में ॻाल्हि कोन अचे वई, सिज बि लहण वारो हीअ हेठि लही पंहिंजे हिसाब सां सम्झ में ॻाल्हि न आई, वरी मानी खाई सभिनि खे चवणु लॻी सो बहरहाल मूंखे कहिड़ी बि हालत में इन बाग़ मां मेवात खाइणी आहे, सो बहरहाल हिनमहिल तव्हां निंड कयो, सो सुबुह वरी ॾिसंदुमि, मां कोशिशि कंदुमि। एतिरे में मुंहिंजी माउ पंहिंजे हिसाब सां उन में खेमा हणी उते वेही रही ऐं पंहिंजे हिसाब सां आधी राति खां पोइ हिन खे जाग जो थी त उन जे आॾो हिकु मन की ख़ूबसूरत पोड़ी औरत वेठी हुजे। एतिरे में हीअ शिरक ॾेई उथी हिन खां पुछा करणु लॻी त तूं केरु आहे ऐं मुंहिंजे कमरे में खेमे में छो आई आहे। एतिरे में चवणु लॻसि त मलिका तूं पंहिंजे हिसाब सां असांजे बाग़ मां मेवात खाइण लाइ तूं वॾो ज़ोर ॾिनो आहे। उहा मन खे हिकु परी हुजे, चवणु लॻे तूं असांजे मेवात में बाग़ जे खाइण लाइ वॾो तूं ज़ोर ॾिनो आहे ऐं पंहिंजे हिसाब सां इहो तूं ग़लति थी सोचे, इहो कमु तूं न कर। एतिरे में चवणु लॻी त बहरहाल मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश इहा आहे, मन खे कुझु बि थी पवे मां पंहिंजी ज़िद ते अची वई आहियां ऐं सॼे अवाम खे ख़बर पइजी वई आहे, मां पंहिंजी मन खे इज़त घटि न कंदमि, कहिड़ी बि हालत में तुंहिंजे बाग़ मां मन की मूंखे मेवात खाइणी आहे। ऐं एतिरे में चवणु लॻी त अगरि जे तूं मलिका नथी मुड़णु चाहें, पर हाणे हिकिड़ो तोसां शर्त था रखूं, इन शर्त जे बाबति तूं मेवा खाई सघें थी। एतिरे में उन मन लफ़्त परीअ हिन खां शर्त मुंहिंजी माउ खां मलिका खां पुछा कयो, हिन मन की तयारु थी वई, चवणु लॻी त तव्हांजो शर्त कहिड़ो आहे ऐं मूंखे मेवात कहिड़ी बि हालत में खाइणी आहे। एतिरे में चवणु लॻा त बहरहाल असांजो शर्त इहो ई आहे, माना की तुंहिंजी धीउ जेकी आहे, चवणु लॻो त मुंहिंजे नाले चवणु लॻो त शहज़ादे खे ॿुधाए पियो आहे कहाणी शहज़ादी, त मुंहिंजे नाले चवणु लॻो इहा तुंहिंजी जेकी नंढी धीउ आहे शहज़ादी, अञा नई जवान थी ऐं अञा मौसूम आहे, ॿारड़ो आहे, सो इहा असांखे खपे ऐं असांखे ॾींदी आहे, त बहरहाल तूं असां पंहिंजे बाग़ में वठी हलंदासीं, जेतिरा मेवा दिलि कढाई तूं खाओ। एतिरे में मन की उहा बादशाहज़ादी मुंहिंजी माउ मन की ॾकी वई, चवणु लॻी त बहरहाल मां पंहिंजे हिसाब सां पंहिंजे चंड जो टुकड़ो ऐं पंहिंजे जिगर जो टुकड़ो नथी ॾेई सघां, सो बहरहाल पैसा दुनिया दौलत जेकी दिलि चवे तव्हां घुरो मां तव्हांखे ॾींदमि ऐं मूंखे सिर्फ़ु पंहिंजे इन बाग़ जा मेवा खारायो। एतिरे में उहा परी पोड़ी चवणु लॻसि, सो बहरहाल जेकॾहिं इहो शर्त तोखे मंज़ूरु आहे ऐं पंहिंजी धीउ शहज़ादी ॾींदी आहे त तूं असांजे बाग़ मां मेवात खाई सघें थी, न त तुंहिंजी ख़्वाहिश हिते ई पूरी थी वेंदी ऐं तूं इन ख़्वाहिश सां गॾु मरी वेंदी आहे। एतिरे में सोचणु लॻी उहा मतिलबु त शहज़ादी मलिका, चवणु लॻी त बहरहाल जे अगरि मां इन मेवात जे खाइण जे मन की ख़्वाहिश में मरी वियमि त पोइ मुंहिंजी धीउ त उअं ई बि छोड़ीशिनी थी वेंदी, इन खां पंहिंजी ख़्वाहिश पूरी कयां, मन मुंहिंजी बि ज़िंदगी बची वेंदी ऐं हुनजी बि बची वेंदी। ऐं एतिरे में परुण वाइदो कयो त मन की दुनिया खां वधीक असां पंहिंजे हिसाब सां पंहिंजनि बचनि वांगुरु पालींदासीं ऐं उहा हर शइ नेमत उन खां त हूंदी जंहिं शइ जी उहा मुस्तग़िर थींदी, मन की तलबींदी। अदा एतिरे में हुन पंहिंजे हिसाब सां दिलि ते पथर रखी ऐं उन मेवात जी ख़्वाहिश रखंदे ऐं पंहिंजी धीउ जो इज़हार करे छॾियो त मन की मां तव्हांखे पंहिंजी धीउ ॾींदुमि, इहो मुंहिंजो वाइदो आहे, बाक़ी पंहिंजे हिसाब सां मूंखे इन बाग़ जा मेवात खारायो। अदा हिन पंहिंजे हिसाब सां पोड़ीअ मन की परीअ चयुसि त तूं खे अगरि जे खाइणा आहिनि त मुंहिंजे कढ अचु। अदा उनखे मलिका खे वठी मन की मुंहिंजी माउ खे वठी ऐं सिधो सो हुन कमिरो खोले ऐं अंदरि मेवात में छॾी ॾिस। अदा जॾहिं बाग़ में अंदरि जो दाख़िल थी, जीअं मुंहिंजी माउ मन की किताबनि में पढ़ंदी, पर उन खां वधीक अजीब निज़ारा ऐं हुस्न में ज़ोर हुजनि। हीअ ॾिसंदे हैरान थी वई ऐं मेवात एतिरी हुजे जो क़िस्म क़िस्म जे। एतिरे में उहा साॻी पोड़ी परी चवणु लॻसि, अगरि जे तूं पाण पटे खाएं त ते बि तुंहिंजे अॻियां बाग़ अथई, अगरि जे तूं चवें त मां तोखे हिते वेठे ई तोखे पुॼायां। एतिरे में चवणु लॻी त उहो वरी कीअं, चई मां पंहिंजे हिसाब सां हिननि मेवात मां जंहिंखे बि हुकुम कंदुमि उतां मेवात तोॾे हर को मोकिलींदो ऐं तूं पंहिंजे हिसाब सां खाई सघंदी हिते वेठे ई। एतिरे में मलिका पंहिंजे हिसाब सां चवणु लॻी, सो मां मलिका आहियां, सो मूंखे सभु शइ हिते वेठे खपे। अदा देरी न कई, उन परी मर जेकी पोड़ी हुई उन हुकुम कयो त मन की सूफ़ नारगी जैतून वग़ैरह जेका बि मन की मेवात हुई सभिनी जा नाला वठंदी ऐं बार बार सॾींदी वेंदी त हर कंहिं पंहिंजे हिसाब सां मेवात मोकिले ऐं उन जे अॻियां वॾी टोकरी फुल थी वई।
ऐं उन शहज़ादी मलिका माना कि एतिरो पंहिंजे हिसाब सां खाधो जेको हिनखे पसंदि आयो ऐं हुनखे टोकरी पंहिंजे हिसाब सां ॾिननि त हीअ टोकरी पंहिंजे हिसाब सां खयूं वञु ऐं पाण वञी पंज लफ़्त खा वञी यको। ऐं हीअ कॾहिं बि मेवात किनी न थींदई, जेतिरा ॾींहं पई हूंदई सो ओतिरा ॾींहं हीअ तो वटि सही सलामत हूंदी, न हिनखे कीड़ो लॻंदो न हिनखे हवाए माना कि कुझु खारींदी। हीअ जहिड़ा ताज़ा आहिनि तहिड़ा ई पिया हूंदई। अदा हीअ टोकरी फुल करे ऐं पंहिंजे हिसाब सां उनखे बाइज़त उन कमु मतिलबु दरवाज़े खां ॿाहिरि कढी खेमे जे तरफ़ छॾे ऐं परियूं पंहिंजे हिसाब सां हली वियूं ऐं हिनखे मोहलत ॾिननि त मन की 3 ॾींहंनि जी मोहलत अथई। 3 ॾींहंनि अंदरि मन की तूं पंहिंजी धीउ मां सिक लाहे वटि, उनखां बाद में असां खणणु ईंदियूंसीं। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां हूअ जेकी हुई मुंहिंजी माउ सोन खेमनि मां उहा पंहिंजो मेवात दिलि जी ख़्वाहिश पूरी थी पियसि, खणी ऐं रवाना थी पियासीं। जॾहिं पंहिंजे हिसाब सां बादशाह जे थोरो विथिर का हुयासीं त मुंहिंजी माउ खे मन की मुंहं में दिलचस्पी ऐं प्यारु वधीक नज़र आयो। मेवात मां मन की उहा दिलचस्पी दिलि भरिजी वियसि। एतिरे में चवणु लॻी अगरि जे मां पंहिंजी धीउ शहज़ादी ॾींदमि त पोइ मां सॼी ज़िंदगी रोअंदसि पीटींदसि ऐं पंहिंजे मुड़ुस खे कहिड़ो जवाबु ॾींदमि। एतिरे में पंहिंजे हिसाब सां मालात में वठी आई। 3 ॾींहं गुज़री विया। मुंहिंजी माउ मन हुन सां जेको वाइदो कयो उहो पूरो न कयईं, वाइदे ख़िलाफ़ ई कयनि। पोइ उहो परियूं जेके हुयूं सो नाराज़ थी पियूं, हिकिड़ो मन की नांग छॾियुनि। एॾो नांग ख़तरनाक हुजे जो पंहिंजे हिसाब सां हले केतिरा काफ़ी सारा घर साड़ियूं पियो वञे पर माण्हुनि खे नुक़सानु न पियो पुॼाए, सिर्फ़ु माण्हू निकिरी पिया वञनि, सिर्फ़ु घर साड़ियूं हलियो पियो वञे। एतिरे में माण्हू त ख़ौफ़ में हुया ऐं घरनि खां ॿाहिरि मन की रहिया पिया पधरनि में ऐं रड़ियूं वेठा कनि पिया। जॾहिं मुंहिंजे पीउ खे ख़बर पई सो बहरहाल उहो मजबूरनि फ़ैसिलो पंहिंजे हिसाब सां करे ऐं पंहिंजी मन की मुंहिंजी इजाज़त मुंहिंजी मन लफ़्त माउ खे ॾिनई त तूं जेको वाइदो कयो आहे सो इहो वाइदो पाड़ ऐं पंहिंजी धीउ कहिड़ी बि हालत में परण खे ॾे, सो मुसीबत मन की मुंहिंजे अवाम तां घटि थिए। इन बाबति पंहिंजे हिसाब सां उहे परियूं आयूं ऐं मूंखे बाइज़त भरी खणी वयूं ऐं पंहिंजे हिसाब सां हीउ जेको क़िलो आहे हिन में मन की मुंहिंजी माउ मेवात ऐं ख़ूबसूरती लाइ मुई हुई। तूं पाण शहज़ादा हिन मेवात में मन की गिरे त केॾी सूंह आहे। सो पंहिंजे हिसाब सां परण मूंखे एतिरे मन की सुख ॾिनो जो बेअंत। दुनिया में मन की अहिड़ी शइ जेतिरी सुख न मूंखे मिले आहे जेतिरो हिन परण वधि मूंखे सुख मिलियो। जो पंहिंजे हिसाब सां एॾो सुकून सां पर सिर्फ़ु मन की रुॻो मायूं परियूं मूं ईंदियूं, मर्द लाइ मन की मां सिकी मरंदी हुयमि। पोइ हिन किले ते मां सैर सफ़र करण आयुमि। सो पंहिंजे हिसाब सां हिते घुमयमि फिरयमि पे सोच थो हिकिड़ो मन की ॿिए बादशाह जो पुटु हिते शौक़ु शिकार सां हिन पासे में आयो हुजे। सो मां मालात तां मन की उनखे ॾिसी वरितो ऐं उन मूंखे ॾिसी वरितो जहिड़ियूं मन की परनि जी बाबति सूंहं मुंहं में हुई ऐं हू बि सुहिणो ॾाढो ख़ूबसूरत हुयो। सो हुन सां मां न की मां चटो करणु चाहियो पर बाबति बि न पियो थी सघे। पोइ मां हिकिड़ी पाण वटि मन की बानी हुई उनखे सॼो सम्झायुमि। पोइ उनजे बाबति मन की मां उन सां मिलियमि ऐं उन सां मन की मोहबत करणु लॻमि। एतिरी मुंहिंजी उन सां मोहबत थी वई जंहिंजो को हिसाब ई न हुजे। पोइ पंहिंजे हिसाब सां मां उन सां मन की हुन खां परनि खां भॼी ऐं उन सां इंसानी दुनिया में शादी करण बि चाहियां ऐं इंसान जी ज़िंदगी मन की गुज़ारणु चाहियां पई। इन बाबति मां हुन सां भॼण जी कोशिशि कई पर मुंहिंजी जेकी पोड़ी मन की परी हुई उनखे इल्मु हुयो ऐं उन बाबति उनखे ख़बर पइजी वई। उन यकदमि उहो जादू फेरायो ऐं उन शहज़ादे खे मन की मारे छॾियुनि। उहो शहज़ादो मन की मारे छॾियुनि ऐं उन खां मूंखे वठी अचे हिते मन की क़ैद करे फिटी कनि ऐं मुंहिंजी सूरत जेकी आहे सो ॿिलीअ में तब्दील करे छॾियनि, कावड़ में ऐं गुस्से में। ऐं भॼण जी मूंखे मन की सज़ा ॾिननि। हुननि जो जेको कानून हुयो कानून मुताबिक़ मां भॻमि इंसान सां मोहबत कयमि। सो मूंखे हिते क़िलो ठाहे ऐं हिन साॻे क़िले में क़ैद कयूं ऐं हिन ॿिलीअ जे शिगल में हिते पेश कयूं विया ऐं मुंहिंजा जेका नौकर अबे अमर जा हिते मन की मुंहिंजी तलाश में आया सो इहे बि बहरहाल ॿिला थी विया। सो हीउ सॼो कमु जेको बि हुयो सो जादूअ जे ज़ोर ते हुयो। पोइ मन की मां जंहिंसां मोहबत कंदी हुयमि उहो मन की जेको बि हू भओ उनजे हमशिकल को बि हमदर्द माण्हू ऐं दिलि ऐं इंसाफ़ वारो माण्हू ईंदो ऐं अगरि जे मूंखे इन मां आज़ादु करे सघंदो बददुआ मां सो बहरहाल थी सघां थी मां। पोइ मां पंहिंजे हिसाब सां जेके हीअ मुंहिंजे ॻीचे में तूं तस्वीर ॾिठी हुई ऐं तूं पंहिंजे मन की सम्झ में अचे पई त मन की मुंहिंजी जहिड़ी तस्वीर आहे। तूं मूंखां सुवाल जवाब न कया पर इहो जेको मुंहिंजो अॻिलियो आशिक़ हुयो उनजी तस्वीर आई। असुल में तुंहिंजी तस्वीर न हुई, तूं हुनजे हाव भाव जेके मतिलबु नज़र अचे पियो ऐं मां तोखे दिलि सां चाहिणु लॻी आहियां ऐं तूं बि माना की मूंखे चाहिणु लॻो आहे। अगरि जे तूं मूंसां मोहबत न करें ऐं मूंखे तलवार तूं मोहबत वारी न हणी ऐं पंहिंजे दिलि में मन की मुंहिंजे लाइ प्यार न जॻायां त मूंखे तलवार लॻण सां मां शहीद थी वञा ऐं मरी वञा हा। मन की तुंहिंजो प्यार ऐं मोहबत हुई तॾहिं मन की मां ज़िंदा आहियां ऐं इन बाबति मुंहिंजो जेको
इल्मु हुयो जेको मन की मूं ते जादू थियल हुयो उहो हाणे टुटी वियो। मां मन की इंसान थी वियुमि। सो हाणे पंहिंजे हिसाब सां मां तुंहिंजे लाइ मन की शहज़ादी आहियां, ख़ूबसूरत आहियां। अगरि जे तूं चाहें त पंहिंजे पीउ जे अॻियां मूंखे पेश करे सघें थो। एतिरे में शहज़ादो मन की वाजिद एतिरो ख़ुशि थियो जंहिंजी ख़ुशी जो को ठिकाणो न हुजे। हुन सोचियो त बहरहाल मूंखे अहिड़ी सॼी दुनिया में शायदि मन की सुहिणी ख़ूबसूरत औरत न मिली आहे जेतिरी मन की तूं आहे। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां हू हुननि खे 6 बादशाहियूं हुजनि, 7 बादशाही मन की हिन वारी थी वई हुजेसि। अदा पंहिंजे हिसाब सां हिनखे चवणु लॻी त बहरहाल तुंहिंजे पीउ सां हलण जो को बि मन की बेस या तकरार न आहे, छो त असांखे अॻे 6 बादशाहियूं आहिनि। तूं हिक न हिकु बादशाही मन की चढ़ी संभाले सघें थो, या 6 बादशाहियूं तूं संभाले सघें थो। पर हाणे तुंहिंजो पीउ आहे, उनजो शर्त बि मन की इहो ई आहे, उनजो शर्त तूं पूरो करे आ ऐं उनजी रज़ामंदीअ सां मन तूं मूंसां शादी कर ऐं पंहिंजे हिसाब सां धूमधाम सां शादी कंदासीं ऐं इन हिसाब सां वक़्तु कटींदासीं। अदा हुनजो टेम जो ॾिठो त बणा टेम अवर थी वियो आहे। यकदमि मन की उहे रक्स वारा घोड़ा अची विया ऐं नौकर जेका बि मन की सही थी विया हुआ। उन महिल जेको बि उते दुनिया दौलत वग़ैरह पई हुजे उहा उन्हनि घोड़नि ते चढ़ी ऐं उन तरफ़ रवाना थी पिया। अदा मन की जॾहिं उन शहर जे मन की वाइदे तौरु ॿाहिरां जिते वाइदो हुयुसि उन शहर जे ॿाहिरां पुॻा त उहे घोड़ा मन की नौकरनि खे चई त तव्हां साइड ते करे मतिलबु काए ऐं उन बादशाह जे वेझो थी बीहो त असां पंहिंजे हिसाब सां ॿाहिरि जे आम इंसानी मन के रूप में ईंदासीं। अदा शहज़ादीअ खे मन की अहिड़ो गिलास मन काए जो शीशे जो ठहियलु हुजे महल ऐं उन में 2 हिकिड़ा 4 माण्हू मन की खणंदा आहिनि, उन में अंदरि वेठी हुजे ऐं हू बि पंहिंजे हिसाब सां हले काथां शहज़ादियूं वठी ऐं सिधो सो हुन साॻे हंधि अची बीठा। अदा 3 4 मन की साॻे हंधि बीठा ऐं पंहिंजे हिसाब सां उन्हनि चोटियुनि पंहिंजे हिसाब सां भाइर पाण में मिलिया ऐं पंहिंजे हिसाब सां पोयूं औरतूं कंहिंजियूं बि कीअं कोन ॾिठियूं। एतिरे में चवणु लॻा त बहरहाल हाणे शहज़ादियूं मन की तव्हां खणी आया आहियो। हुन जो हा। एतिरे में हुन खां पुछा कि नंढे भाउ वाजिद खां तूं बहरहाल ॾे हाल हवाल, तूं मन की शहज़ादी का ख़ूबसूरत ॻोल्हिया आहीं। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मूंसां 80 ॿिली गॾु आहे, सो बहरहाल उहा आहे। एतिरे में ज़ोर ज़ोर सां 3 भाइर खिलण लॻा। अदा एतिरे में हकले होकारे सिधो सो पंहिंजे पीउ जे अॻियां जे मतिलबु त पुॻा त बादशाह खे मन खे अॻे ई ख़बर पई त तुंहिंजा पुट अॻे मन की शहज़ादियूं वतियूं था अचनि 3। सो बहरहाल बादशाह मन की ख़िदमत में गुल गुलाबी मन की वॾो अवाम भाजन ऐं साजन सां बीहारे छॾियो। अदा शहज़ादनि जे अचण जी धूमधाम सां मन की ख़ुशी मल्हाई वई ऐं शहज़ादा पंहिंजे हिसाब सां दरबार में पुॻा। अदा नंबरवार मन की हिननि जा उहे काफ़िले वारियूं औरतूं मन की शहज़ादियूं रखियूं वयूं ऐं बादशाह पाण ख़ुदि तख़्त तां लहे ऐं उन्हनि जा चेहरा ॾिसण वियो त मन की सभिनि खां ख़ूबसूरत केरु आहे। अदा पंहिंजे हिसाब सां शहज़ादे मन की नंढे भाउ पुट खां मन की पुछा कई वाजिद खां ॾे हाल हवाल, तूं का शहज़ादी आंदी या न। एतिरे में पीउ खे चवणु लॻो त बहरहाल शहज़ादीअ जी ख़बर न आहे, बाक़ी 80 ॿिली मां पाण सां गॾु खणी आयो आहियां। एतिरे में वरी दरबार वारा सॼो अवाम खिलण लॻो ऐं बादशाह ख़ुदि खिलण लॻो, चवणु लॻो 80 ॿिलीअ जी ज़रूरत आहे, कहिड़ी हुई शहज़ादी तोखे चई अथई न। अदा सिधो सो बादशाह पंहिंजे हिसाब सां हर हिकु पुट जे मन खे जेकियूं शहज़ादियूं वठी आया उनजो मथे पलोड़ो करे ऐं ॾिसण लाइ वियो। अदा ॿियूं त मन खे ॾिठईं त बादशाह त वाक़ई बि ख़ूबसूरत हसीन आहिनि, हिक ॿिए खां कसर। पर जॾहिं आख़िरी शहज़ादे वाजिद जी ज़ाल जे अॾो आयो ऐं उनजो मन की पलंग लाहे जो ॾिठईं त मन की हौसलो ई बादशाह जो ख़ता थी वियो। बादशाह ॾिठो त बणा हिन खां वधीक हुस्न मूं दुनिया में ॾिठो ई कोन ऐं इन खां वधीक सुहिणो को आहे ई कोन। अदा बादशाह खे मन की उहा बाइज़त बरीअ सां मन की सलाम कयो ऐं बादशाह सां गुफ़्तगू करणु लॻी। ऐं इहो रोशनी ऐं उहो जलवो मन की सॼो दरबार जा जेका अवाम हुया उन्हनि बि ॾिठो त उन्हनि जा वात बि पटिजी विया त मन की शहज़ादे वाजिद जी मन की ज़ाल जो मन की हैरान थी विया हुस्न ॾिसी। एतिरे में उहा बादशाह खे चवणु लॻी बादशाह सलामत, सो तूं जे हिसाब सां हिन शर्त 3 पूरा कया, पर तुंहिंजी बादशाही तोखे मुबारक, छो त मूंखे ख़बर आहे सो तोखे बादशाही जेकी आहे पंहिंजी वॾी प्यारी आहे ऐं तूं न चाहींदे हुए बि पुटनि खे ॾियणु नथो चाहीं। तूं तो चईं त मन की बादशाही हीअ जेकी आहे सो मां ई संभालिया ऐं मुंहिंजे हथ में हुजे। सो बहरहाल इहो वाइदो ऐं इक़रार मन की मां तुंहिंजो पूरो कयो। सो जेसिताणी हयाती अथई तूं हिन बादशाहीअ ते पंहिंजी हुकूमत पाण हलाए, बाक़ी मूंखे जे मन की ख़ुदि मां बादशाह ज़ादी फलाणे जी धीउ आहियां, असांजे हथ में मन की 6 बादशाहियूं आहिनि। तूं पंहिंजे हिसाब सां असांजी शादी कराए ऐं पंहिंजा 2 पुट बि ॾे त असां उन्हनि खे बादशाहियूं ॾियूं था ऐं उहे बंदि असांजूं 3 बादशाहियूं संभालनि ऐं हिकु बादशाही मन की असां संभालींदासीं। इहा बादशाही मन की तोखे मुबारक हुजे बादशाह। अदा बादशाह खे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाईं त मन की हीअ बादशाह 6 बादशाहनि जी मन की बादशाह जी धीउ वठी आयो आहे त मन की एतिरो त बादशाह ख़ुशि थियो ऐं मन की ख़ुशीअ जो को ठिकाणो कोन हूंदो। दोल धमाकनि वारा मन की बाजन साजन वारा अची विया ऐं धूमधाम सां ऐं तो मूं जहिड़ा काज ते मन की ई माण्हू पुॻा
अचे त पंहिंजे हिसाब सां बादशाह जे शहज़ादनि वाजिद ऐं जलाल ऐं तारिक जे माना के धूम धाम सां शादी कराईसीं। सो बहरहाल शमाननि ते मूंखे मोकिलियो निभाग शमाननि अधु ॾिनो हुन। पोइ ॿियो चकर वरी मां असां वियासीं त उहो खणी आयासीं। सो अचे देगियूं चाढ़ियोसीं, देगियुनि जा ठक चक हुजनि ऐं कञरियूं कुसनि पियूं, बकरियूं नचनि पियूं, धूम धाम सां काज हले पियो। को ॾखण बि देग खई वञे, को ओभर, को उतर। सो मां देगियूं संभालण में पूरो हुयुसि, छो त मूंखे शमाननि जो ज़िम्मेवारी ॾिनी आहे न। सो त मां माण्हू गेला करे करे थकिजी पियुमि। बादशाह जो अवाम बुखियो बा टोटल जेकियूं हुयूं देगियूं ज़ोरीअ खाई खणी वियो। सो बादशाह पाण छोरनि सिधो परेशान लॻो पियो। सो कल्ह ॾिठासीं ख़ुशि लॻा वेठा हा। सो इहा कहाणी पंहिंजे पुॼाणे ते पुगी। उमेद था कयूं दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचे त असांजे सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। ऐं दुआनि में यादि रखिजो कुर्बान अली कलोड़ खे। अला निगहबान।